अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासिन के मौसीक़ार इरफान समो जो सिक भरियो सलाम क़बूल पाए। अस्सलाम वालेकुम। या अली अलैहिस्सलाम जी मदद जी लतीफ़ जी सुहिणी ॿोली। अॼु हाज़िर ख़िदमत थियो आहियां मां पंहिंजे सुहिणनि सिंधियुनि जे ऐं दुनिया में जिते जिते सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे थी ॿुधी वञे थी उन्हनि जे साम्हूं त मुंहिंजे सिंध धरतीअ जो हिकिड़ो तमामु प्यारो डायरेक्टर जंहिं खोड़ सारा मैगज़ीन शोज़ कया उनमें धरती टेलीविजन जे आवाज़ टेलीविजन जे मुख़्तलिफ़ चैनल्स ते उन पंहिंजो ख़िदमतूं ॾींदो रहियो आहे। मुंहिंजो इशारो आहे रुस्तम अली लख जी तरफ़ां। रुस्तम लख खे अलाह साईं सलामत रखे। मुंहिंजो नंढो भाउ आहे, मुंहिंजे बचन वांगुरु आहे ऐं मां इन जे करे बि रुस्तम जे साम्हूं वञी बराबरि में बीहंदो आहियां त जेकॾहिं मुंहिंजी बीहण सां रुस्तम जी इज़तुनि में इज़ाफ़ो थिए थो त मां 100 चकर बीहंदुसि। त रुस्तम अली लख खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। हुन यूट्यूब चैनल लॉन्च कयो आहे माई टीवी जे नाले सां। त माई टीवी खे ॾिसो, माई टीवी खे शेयर कयो ऐं माई टीवी खे सब्सक्राइब कयो। हिन माई टीवी ते तव्हांखे सुठो सुठो मवाद मिलंदो ऐं उमीद कयां थो त रुस्तम लख माई टीवी खे बि उहे महिनत सां ओड़ा सुठा प्रोग्राम कंदो जीअं हू हमेशह मुख़्तलिफ़ चैनल्स ते प्रोग्राम कंदो रहियो आहे। जी लतीफ़ सदा जी।